कराने के क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाह आमीन। ओ मौला नबी सरदार जे बचड़न जो वास्तो थिए सैयद ने करबला में वायदे निभा दिए। ओ मौला इमाम हुसैन जो वास्तो थिए साईं ग़ुलाम रसूल मंगी साईं खे डॉक्टर अब्दुल रहीम साईं खे हिननि जे सभु बचड़नि खे अमड़े न्याणियुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। मुश्ताक फ़कीर मंगी साईं खे जे बचड़नि खे वॾी हयाती अता फरमा। ओ मौला जॾहिं मज़लूमनि जो काफ़िलो करबला खां कूफ़े वरी कूफ़े खां शाम पियो हले तारीख़ लिखे थी त शाम जे सफ़र में जोथे बि अम्मा मासूम बीबी सकीना खे पाणी पियो मिले त उहो पाणी पीए न पई। मौला सजाद जे ज़ंजीरनि ते पई हारे चवे पई भा सजाद जंजीर कोसाइन इहो पाणी थी हारियां त इहे कुझु ठरनि। ओ मौला जेको हुसैन जे लाइ मज़लूमनि जे लाइ रोए उनखे उन जे सतनी पीढ़ियुनि खे बाक़ी दुनिया जे ग़मनि खां पनाह ॾिजां। ओ मौला ए करीम उन मासूम मां बीबी सकीना इमाम हुसैन जी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना सलामुल्लाह अलैहा जो वास्तो थी मुंहिंजी मदद फरमा। अल्लाह मुंहिंजी मदद फरमा। जेके भी मंगी हिन दुआ में शरीक आहिनि सभिनी जा बच्चा घर आबाद फरमा। साईं रब नवाज़ बुगटी साईं जा बच्चा घर आबाद फरमा। रब इमाम हुसैन जो वास्तो थिए ज़हीर साईं खे सेहत ॾे ज़हीर हुसैन साईं खे हुसैन जो वास्तो थी पुट जी औलाद ॾे मुंहिंजी इहा दुआ क़बूल कर। ओ मौला उस्ताद रज़ा फुल पोटो साईं जा बेड़ा पार फरमा। ओ करीम रब हर सुन्नी मोमिन शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ क़बूल फरमा। ओ मौला साईं हाकिम अली शेख साईं जी ग़ैबी मदद फरमा। जुमिले असां सभिनी जी मदद फरमा। अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। ओ मौला क़यामत ताईं मौला जूं सबीलूं न्याज़ मजलिसूं अज़ादारियूं वधंदियूं रहनि या दुआ क़बूल फरमा। ऐं यज़ीदियत खे निस्तो नाबूद फरमा। अॼु मौला जंहिं बि ग़ुलाम रसूल साईं खे मूंखे दुआ जे लाइ चयो उन्हनि जो बेड़ो तार। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।